अस्सलाम वालेकुम। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी दोस्तों ज़बरदस्त कहानी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जेका किस्ता अचण वारी आहे। इन जी सॼी तफ़सील तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं त नेक्स्ट एपिसोड में हाणे छा थींदो। रेस गफ़ार खान त वियो, हाणे कमाल खान रबन ऐं ओठे खे रोकण में कामयाबु थी वेंदो या नेक्स्ट एपिसोड में कमाल खान रबन जे हथां मारियो वेंदो या वरी ओठे जे हथां मारियो वेंदो या वरी रबन पकड़िजी पवंदो। दोस्तों इन वीडियो खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं थी सघे त शायद खुसो भी लोग यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा। अगर पेज ते ॾिसी रहिया त उनखे फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों तव्हांखे पूरी कहाणी ॿुधायूं इहो असां पोइ किस्त राति मां ॿुधायो तव्हांखे त जॾहिं रबन ख़बर पइजी वेंदी ओठो उनखे रोके वठंदो। तव्हांखे इहो मां ॿुधायो रईस गफ़ार खान मारिजी वेंदो, तव्हां ॾिठो रईस गफ़ार खान ख़तमु थी वियो। हाणे जेको आहे दोस्तों पूरी कोशिशि कंदो रबन जेको आहे त ओठे खे मारिया, ओठ सां गॾिजी कमाल खान खे मारिया या वरी जेको आहे कंहिं तरीक़े सां हाकिम खान खे मारिया, लेकिन रबन तकड़ कंदो ऐं ॾिसजो तव्हां अनकरीब रबन बि पकड़ियो वेंदो। लेकिन ओठो उन खे वॾी कोशिशि कंदो रबन खे रोकण जी, तकड़ न कर नेठि अनकरीब रबन बि हथीको थी वेंदो, लेकिन ओठो ई बचंदो। ऐं इहो बि तव्हां ॾिसंदव त अॻिते हली ओठो बि वीचारो मारिजी वेंदो। लेकिन फ़िलहालु नेक्स्ट एपिसोड में अहिड़ा कुझु ख़ासि सीन अचण वारा न आहिनि। लेकिन हाणे कमाल खान ॻोठ वारनि खे ज़लील कंदो, छितो कंदो ऐं इन ॻोठ वारनि खे जेको आहे न सबक़ सेखारींदो। पोइ किस्ते मां तव्हांखे ॿुधायो त ॻोठ वारनि खे अहिड़ो छितो कंदो ऐं ज़मीन जेका 88 घुरनि पिया उन्हनि खे बि आहिस्ता आहिस्ता अंगूठो ॾेखारींदो, कुझु बि कान ईंदो ऐं हुननि खे बि ख़बर पइजी वेंदी त कमाल खान वरी ज़ालिम माण्हू आहे ऐं हू आहिनि बि इन जे लाइक़ु ऐं ज़ालिम जा बाज़ार खाइनि त इन्हनि खे पूरी ख़बर पवे। दोस्तों हर वीडियो जी अपडेट सभ खां पहिरियां तव्हांखे ॾींदा आहियूं। शायदि को सो भी लोग यूट्यूब चैनल खे महिरबानी करे सब्सक्राइब ज़रूर कंदा, पेज खे भी फॉलो कंदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।